मसूद अहमद सुमरो साहब, नारे तकबीर। अस्सलामु अला मन ला नबी बाद, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ़्लिहून वजाहिदू फ़िल्लाहि हक़्क़ जिहादिहि हुवा इज्तबाकुम वमा जअल अलैकुम फ़िद्दीन मिन हरज मिल्लत अबीकुम इब्राहीम वसम्माकुमुल मुस्लिमीन मिन क़ब्ल वफ़ी हाज़ा लियकूना अर्रसूलु शहीदन अलैकुम वतकूनू शुहदा अलन्नास फ़अक़ीमुस्सलात वआतुज़्ज़कात वअतसिमू बिल्लाह हुवा मौलाकुम फ़निअमल मौला व निअमन नसीर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन सलातन तुनज्जीना बिहा मिन जमील अहवाल वल आफात व तक़दी लना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीअस सय्यिआत व तरफ़उना बिहा इंदका अला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीअल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। 2 मिनट सब दोस्त कंध झुकाए इस्तग़फ़ार पढ़ो। मां भी तौबा तो क्या ता भी तौबा कयो। अस्तग़फ़िरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। अस्तग़फ़िरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। अस्तग़फ़िरुल्लाहल अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि। अल्लाह तबारक व तआला इंसान के पांजे कुदरत जो शाहकार बनायो आ। अल्लाह तबारक व तआला इंसान के पांजे कुदरत जो शाहकार बनायो आ। इन जी पैदाइश मिम्माइन महीन बदबूदार कतरे मां, पर अल्लाह पाक हिन के ॾिसंदड़ अखियूं ॾिनियूं, ॻाल्हाईंदड़ ज़बान ॾिनी, समझंदड़ दिमाग़ ॾिनो, हरकत कंदड़ दिल ॾिनी। अल्लाह पाक हिन जे अंदर जेरा रखिया, बुकियूं रखियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन खे ताक़त ॾिनी, हिम्मत ॾिनी, कुवत ॾिनी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन जहान में जेको कुछ आहे उन जो नमूनो हिन जे नंढड़े जिस्म जे अंदर पैदा फरमायो। ये कायनात आलम कबीरा है, इंसान आलम सगीरा। जेकर कायनात में सिज चंड आहे त इंसान में 2 अखियूं आहिनि जेके ॼण त सिज ऐं चंड जे मुशाबे आहिनि। इन कायनात में जबल आहिनि त इंसान में हॾा, दिमाग़, खोपरियूं इहो ॼण त जबल जो नमूनो आहिनि। हिन कायनात में जंगलात आहिनि त इंसान के वार इहे जंगलात जो नमूनो आहिनि। हिन कायनात में समुंदर ऐं नहरूं आहिनि त इंसान जे अंदर रगू आहिनि, खून गर्दिश करे रहियो आहे, खून दौरो करे रहियो आहे। हिन कायनात में सर्दी गर्मी आहे त इंसान जे अंदर भी सर्दी गर्मी आहे। हिन कायनात में जेके शयूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त पैदा कयूं उन्हनि सभिनी जो नमूनो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन नंढड़े जहान जे अंदर पैदा कयो। त इंसान इहो आलम सगीर आहे ऐं हीअ कायनात आलम कबीर आहे। इंसान जे लाइ सभ खां वॾे में वॾो फर्ज़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ताल्लुक़ आहे। वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। उलमाए किराम फरमाइनि था जी नमाज फर्ज़ आहे, रोज़ो फर्ज़ आहे, हज फर्ज़ आहे, ज़कात फर्ज़ आहे। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी मोहब्बत ईअं फर्ज़ आहे, इख़लास ईअं फर्ज़ आहे। दिल में हसद न हुजे, कीनो न हुजे, दुनिया सां मोहब्बत न हुजे, दुनिया जो गम न हुजे। इहो ईअं फर्ज़ आहे जीअं नमाज ऐं रोज़ो आमाल ज़ाहिर इंसान जे लाइ फर्ज़ आहिनि। जलसन जो बुनियादी मक़सद क़ुरान करीम जी तालीम ऐं इल्म हासिल करणु हूंदो आहे। जी असां हिन क़ुरान करीम जो वाइस ॿुधी जेके शयूं अमल करण वारियूं आहिनि उहे पंहिंजे मामूलात में आणियूं,
जिन शयुनि खां इंसान खे रुकजण ज़रूरी आहे उन्हनि खां बचण जी कोशिश कयूं त असांजे जलसनि जो बुनियादी मक़सद इस्लाह है। दुआ गुरु अल्लाह रब्बुल इज्जत मुझे तव्हांजी कामिल इस्लाह पांजे फज़ल करम सां फरमाए। अल्लाह से असांखे इस्लाह जी तौफीक अता फरमाए। मोहतरम दोस्तों, भाइरो बुजुर्गो, इंसान खे केतिरनि शयुनि जी ज़रूरत आहे। हिनखे खाधे जी ज़रूरत आहे, हिनखे पाणी जी ज़रूरत आहे, हिनखे घरवारी जी ज़रूरत आहे, हिनखे बच्चनि जे मुहबतुनि जी ज़रूरत आहे, अबे अम्मा जे शफ़क़त जी ज़रूरत आहे, हिनखे घर जी ज़रूरत आहे, हिनखे गाॾी जी ज़रूरत आहे। इंसान जूं ज़रूरतूं बेशुमार आहिनि, पर मुसलमानो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे क़ुरान करीम में इहदिना सिरातल मुस्तक़ीम वारी दुआ हर निमाज़ जे हर रकात में फर्ज़ कई आहे। मालूम थियो हिन इंसान खे सभ खां ज़्यादा ज़रूरत हिदायत जी आहे। हिदायत छा है? अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान करीम में फरमाए थो व अनिबुदूनी हाज़ा सिरातुल मुस्तक़ीम। हिदायत अल्लाह जे इबादत जो नालो आहे। जेको माण्हू जेतिरो अल्लाह जे इबादत में अॻिते आहे इहो एतिरो हिदायत याफ़्ता है। जेको माण्हू जेतिरो निमाज़ खां परते आहे, रोज़े खां, हज खां, क़ुरान खां, दीन खां, इल्म खां, अमल खां, मदारिस खां, खानकाहुनि खां, इहो वेचारो एतिरो हिदायत खां महरूम आहे। दुआ घुरो त अल्लाह से असांखे कामिल हिदायत अता फरमाए। हाणे इहो हिदायत ईमान ऐं दीन छाखे चइबो आहे? इन जा हिक एतबार सां टे हिस्सा आहिनि। हिकु शख़्सी ज़िंदगी जी इस्लाह, ॿियो घरेलवी ज़िंदगी जी इस्लाह ऐं टियों मुल्की इज्तिमाई हुकूमती क़वानीन जे एतबार सां हिन मुल्क जी इस्लाह। ये असांजे आलमनि जी वाहिद स्टेज आहे जंहिंमें शख़्सी ज़िंदगी जे इस्लाह जे मुतालिक़ बि हिदायतूं तव्हां ॿुधंदा आहियो, घरेलवी ज़िंदगी जे इस्लाह जे मुतालिक़ बि हिदायतूं आलिम तव्हांखे सेखारींदा आहिनि। ऐं मुल्की ज़िंदगी, निज़ाम ममलिकत, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो कानून, निज़ाम शरीयत, इन जी ॻाल्हि बि अल्हम्दुलिल्लाह असांजे हिन स्टेज ते थींदी आहे। त क़ुरान करीम जी कामिल तर्जुमानी जेकर थी रही आहे त अल्हम्दुलिल्लाह उलमा जे हिन स्टेज तां थी रही आहे। दुआ घुरो अल्लाह से असांजे शख़्सी ज़िंदगी जी इस्लाह फरमाए, घरेलवी ज़िंदगी जी इस्लाह फरमाए, मुल्की ऐं इज्तिमाई ज़िंदगी जी इस्लाह फरमाए। शख़्सी ज़िंदगी जे इस्लाह जे मुतालिक़ सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि होर असां ॿुधो। शख़्सी ज़िंदगी जी इस्लाह छाखे चइबो आहे? इस्लाह जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु दुआ में इन जे तरफ़ इशारो आहे। अल्लाहुम्मा जल सरीरती खैरम मिन अलानियती वजल अलानियती सालिह। इंसान जूं ॿ हालतूं आहिनि, हिकु इंसान जो ज़ाहिर आहे, ॿियो इंसान जो बातिन आहे। हिकु इंसान जो जिस्म आहे, ॿियो इंसान जो दिल आहे। ज़ाहिर ऐं बातिन जी इस्लाह, जेके अमाल ज़ाहिर सां वाबिस्ता आहिनि उहे बि इंसान पाण में आणे जी अल्हम्दुलिल्लाह सब अल्हम्दुलिल्लाह चओ। असांजी सूरत आलिमनि ऐं सालिहनि ऐं मुवहिदनि ऐं मुजाहिदनि जहिड़ी आहे, चओ अल्हम्दुलिल्लाह। ऐं ॿियो अंदर जी इस्लाह, अंदर जी इस्लाह जंहिंजे लाइ हज़रात औलिया अल्लाह ज़िक्र जी तालीम ॾींदा आहिनि, तन्हाई में कंध झुकाइण जी तलक़ीन कंदा आहिनि, तन्हाई में गुनाहनि खां बचण सेखारींदा आहिनि। वज़रू ज़ाहिरल इस्म व बातिना, ज़ाहिर में भी गुनाह न कयो ऐं छुपी करे भी अल्लाह जी नाफरमानी न कयो। जेको माण्हू इन्हनि 6 फुटनि जे जिस्म ते इस्लामी निज़ाम कायम नथो करे त इहो हिन मुल्क में इस्लामी निज़ाम जे दावा में कमज़ोर थो लॻे। जेकर असां हिन मुल्क में इस्लामी निज़ाम कायम करण जा ख़्वाहिशमंद आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह आहियूं, चओ इंशाअल्लाह हिन मुल्क में इस्लामी निज़ाम कायम थींदो। त पोइ असांखे घुर्जे त असां इब्तिदा पंहिंजी ज़ात खां कयूं, पंहिंजे घर ते, पंहिंजे शख़्स ते इस्लामी निज़ाम कायम कयूं। मां हर जलसे में हे नारो लगाईंदो आहियां, गुलामी है रसूल में मौत भी कबूल है। मांखे इहो नारो ॾाढो पसंद, तमामु घणो पसंद आहे, छो त हदीस शरीफ में आयो आहे जे अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां इख़लास सां शहादत घुरी, भले इहो बिस्तरे ते मरे, अल्लाह पाक इनखे शहादत जो मक़ाम ॾींदो। तकबीर! गुलामी रसूल में, गुलामी रसूल में, गुलामी रसूल में, गुलामी रसूल में, नारे तकबीर!
वक्त तमाम थोड़ो आहे अल्हम्दुलिल्लाह मां नमाज पढ़ी आया न करे मां मुख्तसर ॻाल्हाईंदुसि तव्हां उथी भी करे जवाब ॾियो मुजाहिदन वांगुरु हथ खणी करे मुजाहिदन वांगुरु उथी बिहो हिम्मत कयो गुलामी रसूल में मौत भी कबूल है हथ बुलंद कयो गुलामी रसूल में मौत भी कबूल है गुलामी रसूल में मौत भी कबूल है माशाअल्लाह वेही रहो जॾहिं मौत क़बूल आहे पोइ चओ त ॾाढ़ी बि क़बूल आहे जॾहिं मौत क़बूल आहे चओ त नमाज़ बि क़बूल आहे चओ जॾहिं मौत क़बूल आहे त घर मां टीवीअ खे ॿाहिरि कढी उनखे पेंटो हाणे साइण बि क़बूल आहे जॾहिं मौत क़बूल आहे त चओ त अब्बे अम्मा जी कदम बोसी ऐं गुलामी बि क़बूल आहे उलमाए किराम जो अदब भी कबूल आहे आलमन जो अदब कयो सिर्फ ज़ाहिरी अदब न कयो दिल सां अदब कयो मन युअज़्ज़िम शाइर अल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब जेको शाइर अल्लाह जो एहतराम थो करे इन जे दिल में तक़वा है इन जे दिल में अल्लाह जी मोहब्बत आहे शाइर अल्लाह में मस्जिदूं भी हिन मदरसा भी हिन हरमैन शरीफैन भी आहे त आलिम हाफिज भी हिन अशराफ उम्मती हमलतुल कुरान व असहाबुल लैल इन उम्मत जा भले में भला तबका भले में भलियूं जमातूं बहिन हिकु रात जा शब्बेदार पहिरियों नंबर आलिम हाफिज मारिफुल कुरान में रिवायत रखियल आहे मौलाना इदरीस कांदवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मारिफुल कुरान में तफसीर में इहा हदीस आंदी आहे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे कहारी ते हूंदो ओ ज़ोरावरनि खां ज़ोरावर पंहिंजे जलाल में हूंदो उन वक़्तु अल्लाह पाक आलमन खे उथारे बीहारींदो ए आलमन जी जमात उथी बीहो मां तव्हांखे इल्म न करे ॾिनो हुम जो तव्हांखे अज़ाब कया वञो जन्नत में मूंखे कंहिंजी परवाह भी ना है चो इंशाअल्लाह उलमा जो अदब कंदासीं चो इंशाअल्लाह आलमन जो साथ ॾींदासीं मांखे चंदो करणो न आहे न मुंहिंजी आदत आहे पर मां आलमन जो गुलाम आहियां इन करे मां जमात के ॿुधायां थो जेकर को आलिम सगोरो काथे अचे चंदे जी अपील थो करे तो उन ते तनकीद न कर तबसरो न कर तहकीर न कर तस्लील न कर मता ईमान मो न निकिरी वञे छो त चंदो करण हुजूर जी सुन्नत आहे चंदो ॾियण सहाबा जी सुन्नत आहे चो इंशाअल्लाह जान ऐं माल लुटाईंदासीं ओ दिल सां चो जान ऐं माल लुटाईंदासीं ओ एहतराम इखलास सां खुलूस नियत सां चो जान ऐं माल लुटाईंदासीं हे जान कहने नहीं आ अल्लाह जो नालो त खणो हे माल कहने नो आ हे सेहत कहने नहीं आ हे इज्जत कहने नहीं आ हे औलाद कहने नहीं आ हे जवानी कहने नहीं आ हे इस्लाम कहने नो आ हे ईमान कहने नो आ हे तव्हां सां के वेहण जी तौफीक कहने नहीं आ बस एक मुख्तसर गाल कुरान करीम जी जरे सुलेमान अलैहिस्सलाम दावत ॾिनी बीबी बल्कीस के इस्लाम जी उन जे लाइ उन जी दावत कई बल्कीस बादशाह ममलिकत हुई पर सिज जी पुजारी हुई उहा सिज के अल्लाह मञीदी हुई सुलेमान अलैहिस्सलाम उन खे पंहिंजो मौजो ॾेखारण जे लाइ आसिफ बिन बरखिया या हिकु रिवायत में जिब्राइल उन जो तख्त घुरायो जी उन खे मुझे ताकत जो अंदाज़ो थे तो वाकई मां भी बादशाह आहियां पर हिन जी बादशाही हिन जी ताकत मूंखां ज्यादा ज़ोर आहे ऐं ॿियो उन खे हे पोइ ॾेखारण घुरे त महल जे अॻियां पाणी ऐं पाणी जे मथो शीशो सुलेमान अलैहिस्सलाम नबी भी हो बादशाह भी हो उनखे अल्लाह साईं तख्त सुलेमानी भी ॾिनो हो जहाज वांगुरु काफ़ी ख़ुसूसियतूं ऐं अजीब क़िस्म जा मौजज़ा उन वटि हुया सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो त शीशो एॾो शफ़ाफ हुजे जाते बिल्किस ईंदी जो हेठो पाणी हलाए छॾियो बल्किस वो पानी त ॾिसे पर शीशो उनखे नज़र न अचे बस नंढड़ी ॻाल्हि नंढड़ी मिसाल क़ुरान जी बस तवज्जो कयो बल्किस जॾहिं आई उनखे वठी पोइ वञे त बल्किस पंहिंजा ई पाचा मथे कया सुलेमान अलैहिस्सलाम फरमाइस ॾिस इहो पाणी आहे या शीशो आहे हुन चयो त मां भुलियमि हे शीशो आहे पाणी नाहे पर शीशो नज़र न पियो अचे बस इन्हनि लफ़्ज़नि सां क़ुरान थो चए त बल्किस मुसलमान थी वई हाणे बस इहा नंढड़ी ॻाल्हि आहे इहा सम्झण जी कोशिश कयो तव्हांखे क़ुरान जो हिकिड़ो वाॾो वाइस वॾो दर्स सम्झ में अची वेंदो सुलेमान अलैहिस्सलाम उन
उनके समझाइण छापो घुरे इन शीशे पानी मां नबियन जो को भी कम का भी गाल को भी फेल फुजूल ना हूंदो नबी मासूम हुंदा आहिन उन्हनि जो अमल हरकत ऐं कौल फेल अल्लाह जे तरफ़ खां वही हूंदो आहे सुलेमान अलैहिस्सलाम छापो सिखाइण घुरे इन शीशे ऐं पाणीअ मां इन मां सबक छा मिलियो असांखे थोरो तवजो कर सुलेमान अलैहिस्सलाम उनखे ॿुधाइण इहो पियो घुरे त तूं सिज खे अल्लाह थी मञे सिज नज़र अचे थो सिज जी रोशनी ना है असल ताकत अल्लाह नूरु समावात वल अर्ज़ ऐ मुनव्विरु समावात वल अर्ज़ आसमान ज़मीनन के रोशनी नीदड़ अल्लाह हुआ सिज चंद्र के रोशनी नीदड़ अल्लाह हुआ अल्लाह नजर न तो अचे सिज नजर अचे तो सिज जी जाती ताकत ना है यो नूर या रोशनाई कंहिंजी ताकत आ अल्लाह जो नालो बुलंद आवाज़ सां अल्लाह पाक जो नालो बुलंद आवाज़ सां जी तोखे हिते शीशो नजर नथो अचे पानी थो नजर अचे तू पानी थी समझे भुली वईया पानी ना है शीशो आ पर शीशो नजर नथो अचे हो सिज ना है अल्लाह हुआ पर अल्लाह नजर नथो अचे नजर सिज थो अचे रोशनाई अल्लाह जी आ नजर नीह थो अचे सोचरो अल्लाह जो आ नजर रात थी अचे अंधेरो अल्लाह बनायो आ नजर बाहर थो अचे अम्मा जे पेट में इनके अल्लाह ठायो आ नजर अखियूं थियूं अचनि हिननि खे दीद अल्लाह ॾिनी नजर ज़बान थी अचे इनमें गोयाई की ताकत अल्लाह रखी है नजर दिमाग तो अचे इनमें समझ अल्लाह रखी है नजर दिल की अचे इनमें हरकत अल्लाह रखी है नजर जवान जी जवानी थी अचे इनके जवानी अल्लाह ॾिनी आहे नजर हसीन जो हुस्न तो अचे इनके हुस्न अल्लाह ॾिनो आहे नजर आलिम जो इल्म तो अचे इनके इल्म अल्लाह ॾिनो आहे नजर अल्लाह जो नेमतूं थियूं अचनि हे नेमतूं पैदा करण वारो सिर्फ खेर आहे बुलंद आवाज़ सां अल्लाह जो नालो खणो बुतू से है तुझको उम्मीद है और अल्लाह से ना उम्मीदी मुझे पता तो सही और काफिरी क्या चीज है असबाब से है तुझे उम्मीदें और अल्लाह से ना उम्मीदी मुझे पता तो सही और काफिरी क्या चीज है अशिया से है तुझको उम्मीदें लोगों से है तुझको उम्मीदें और अल्लाह से ना उम्मीदी मुझे बता तो सही और काफरी क्या चीज है उम्मीदों हिरासत नबाशत सिकस हमी नस्त बुनियाद तौहीद बस मखलूक जो खौफ भी दिल में निकली वने मखलूक में उम्मीदू भी दिल में निकली वने या तौहीद शख्सी जिंदगी जी इस्लाह जे लाइ ईमान जी मेहनत कयो जिक्र जी मेहनत कयो पांचे बच्चन ते दीन जी मेहनत कयो पांचे घर में इस्लाम ऐं शरीयत जी मेहनत कयो सिर्फ बुधी खामोश न थियो जी तबलीग जमात वारा गश्त कन असां जी जमात वारा घर घर गश्त कन उन गश्त जो ताउन कन दीन जे लाइ पंहिंजो तन मन धन वारे छॾियो कुर्बानी कयो अल्लाह रब्बुल इज्जत हिन आयत में असां खे छा थो फरमाए अल्लाह पाक तो फरमाए ए ईमान वारो रुकू कयो सजदो कयो इबादत कयो पंहिंजे रब जी नेकी जा कम कयो मन कामयाब थी वञो मन छुटी वञो वजाहिदू फिल्लाह हक़ जिहाद अल्लाह जे दीन में एड़ो जिहाद कयो एड़ी मेहनत कयो जेड़ो उन जे जिहाद जो हक़ आ वजदबाकुम यो तहां जो कमाल ना है अल्लाह जी तौफीक अथव अल्लाह चूंडींदो आ जी आलमन के अल्लाह चूंडींदो आ जी हाफिज़न के अल्लाह चूंडींदो आ ये मुजाहिदन के दुआ घुरो अल्लाह से भी असां के भी इन जो मिस्ताक बढ़ाए घरेलवी जिंदगी जी इस्लाह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम घर में पांचे वक्त जा 3 हिस्सा कंदा हुया एक आराम जे लाइ बियो घर वारन जे लाइ टियों अल्लाह जे इबादत जे लाइ घर में मुसल्ला विछायो पांचे औरतुन के मुसल्ले ते विहारियो जन्नत जहन्नम सिर्फ मर्दन जे लाइ न आहे औरतुन जे लाइ भी आहे ये असांजो साईं अल्लाह बख्शीन हफ्ते गुजारे वयो जॾहिं लारकाने में रहंदो हुयो अल्लाह जो कसम हर हफ्ते घर घर दर्स लारकाने में जो इनकलाब आयो उनमें उन जो भी हिस्सो आ हर हफ्ते घर घर दर्स ता पांजे घरन में दर्स कुरान करायो ता पांजे घरन में दर्स कुरान करायो उन जे लाइ परे को आलिम आण जी जरूरत ना है ईको जी जरूरत ना है पांजे मथो मुश्किलात आने करे दीन के मुश्किल न बनायो दीन बिल्कुल आसान आ दीन बिल्कुल आसान आ अल्लाह जे दीन जी गाल कयो जाते मौको मिलेव पर 3 शर्त हैं गाल भी चंगी हुजे तरीको भी चंगो हुजे नियत भी चंगी हुजे गाल भी गालायो तरीको भी ऐं नियत भी कने कने कलिमत हक़्क़िन उरीद बिल बातिल गाल चंगी हुंदी आ मतलब बुरो हुंदो आ
बे ते तनकीद करण, बे के जलील करण, बे के ख्वार करण, जॾहिं इखलास हूंदो ॻाल्हि में, पोइ उन ॻाल्हि में केतिरी कुवत थी वेंदी। बस हिकिड़ो वाक़ियो आहे, दुआ था घुरूं। सब खां ज्यादा मुसलमाननि खे क़त्ल आम कंहिं करायो? तातारिन, चंगेज़ खान, हलाको खान, अल्लाह जो कसम सब खां ज्यादा इन अमेरिका खां पहिरियां मुसलमाननि जो कातिल चंगेज़ खान हो। एतिरो मुसलमाननि खे क़त्ल कराई, एतिरो मुसलमाननि खे क़त्ल कराई जो मुसलमाननि जे खोपरिन सां महल ठाराई, खोपरिन सां महल, अल्लाह जो कसम। पर उहो फातिह, मुसलमाननि जो फातिह हिकिड़े अल्लाह वारे जे इखलास वारी ॻाल्हि जो मफ़तूह बणिजी वियो। अल्लाह सॼी क़ौम खे मुसलमान करे छॾियो, सब तातारी मुसलमान थी। छा थियो, हिकु दफ़े बादशाह वक़्तु शिकार पियो करे, उनजो पुटु तग़लुक तैमूर, पोइ जाते शिकार थींदो आहे त रुकावट हूंदी आहे त कोई ॾे न अचे शिकार गाह ॾे, नमाज़ जो टाइम थी वियो आहे। मौलाना जमालुद्दीन ईरान जो अल्लाह वारो हो, उहो पंहिंजे ख़्याल सां वञे पियो, हुनखे ख़बर कोन्हे त हिकु चिरागाह आया शिकार थो हले, हुनखे गिरफ़्तार करे वठी आया शहज़ादे ॾे। हुन चयो त हिनखे कीअं जुरत थी आहे, आयो आहे केरु आयो? चइसि मुसलमाननि जो मौलवी आहे। हो मुसलमाननि जा अज़ली दुश्मन हुया, ईसाइन जे वेझो हुया। त बादशाह जो पुटु थो चएसि त तूं भलो आहे या मुंहिंजो हे कुतो भलो आहे? थोरो तवजो कजो, ईमानी ताक़त, ईमानी हरारत, इखलास वारी ॻाल्हि जी कुवत। हो ॾिसे पोइ छा थो ॾिसे, जल्दी ॿुधाए। जेकर चवंदे त कुतो भलो आहे त छॾींदोसि आहे, चवंदे त मां भलो आहियां त हाणे सिसी लाहींदोसि आहे। मौलाना जमालुद्दीन फरमायो इहो जवाब जल्दी न ॾिबो, दारो मदार ख़ात्मे ते आहे। जेकर मां ईमान ते मोहम त मां भलो, ऐं जेकर मां ईमान ते न मोहम त तुंहिंजो कुतो भलो। हुन चयोसि ईमान छा आहे? है अल्लाह असांखे बि अहिड़ो दर्द ऐं इख़लास अता फरमा। हुन चयो ईमान है जे रब मूंखे अम्मा जे पेट में ठाहियो, मां उनखे मञा, उनजो मक़सद ज़िंदगी कहिड़ो असांखे ॾिनई, मां उन मक़सद खे सम्झां। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञा जेको उनजो पैगंबर आहे, जे उनजो तारफ़ करायो, क़ब्र खे मञा, जन्नत खे मञा, ज़िंदगी जे मक़सद खे सम्झां। बस इहे ईमान जी ॻाल्हि करणी हुई त उनजे दिलि में ईमान दाख़िल थी। ओ लखनि मुसलमाननि जो कातिल, उनजो शहज़ादो चीद हाणे बस वञ। जॾहिं ॿुधे न बाबो मरी वियो ऐं तग़लुक तैमूर बादशाह थियो, पोइ अचजां, पोइ मां ईमान जो ऐलान कंदुसि। शेख जमालुद्दीन हलियो वियो, उनजी मौत जो वक़्तु अची वियो। उन पंहिंजे पुट खे इहा ॻाल्हि सम्झाई त जॾहिं तग़लुक तैमूर बादशाह थिए त वञजांसि। बादशाह मरी वियो, शेख जमालुद्दीन जो पुटु उन वटि आयो, सिपाहिन मिलन न ईंदो, हिन ॿाहिरि क़ीमो लॻायो, आराम पो करे, सुबुह जो आसान ॾिनई, आसान तग़लुक जे कननि ते पई। चई केरु थो रड़ियूं करे? चयूंसि हिकिड़ो सूफ़ी आहे, मजज़ूब आहे, हीअं थो करे। चई हिनखे वठी अचो। चई केरु आहे? चई मां शेख जमालुद्दीन जो पुटु आहियां। ओ जंहिं तोखे ईमान जी दावत ॾिनी, जंहिंखे तूं चयो त कुतो भलो या तूं भलो, तूं चयोसि त जॾहिं बाबो मरे त अचिजां। चई मूंखे कलमो भराए। बुलंद आवाज़ सां कलमो त पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन खां पोइ वज़ीर आज़म खे उन सॾु कयो, चई मां मुस्लमान थी वियो आहियां। उन चयोसि मां पहिरियों ई मुस्लमान थी वियो हुउमि, पर पिण जे ज़ुल्मनि जे करे मां ईमान ज़ाहिर न कंदो हुउमि। पूरी तातारी क़ौम मुस्लमान थी वई। ईमान ते मेहनत कयो, ईमान खां वधीक का भी नेमत ना है, ईमान खां वधीक का भी ताकत ना है। काफर है तो करता है शमशीर पे भरोसा, मोमिन है तो बेतेग भी लड़ता है सिपाही। ईमान की मेहनत, दिल ते मेहनत कयो। ये दिल बहरे मोहब्बत है, मोहब्बत ही करेगा। तू ला किसको बचा, ये किसी पर तो मरेगा। अल्लाह पाक शर मुझे तव्हांजे शख्सी ज़िंदगी, घरेलवी ज़िंदगी, इज्तिमाई ज़िंदगी जी इस्लाह फरमाए। नमाज जे एहतराम में मां इन्हनि मुख्तसर लफ्ज़न ते इक्तिफा तो कयां। सुभान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।